अस्सलाम वालेकुम। मां तव्हांजो ख़ादिम मीर संजर ख़ान। अॼु पाण इल्मी हुब में पढ़ंदासीं वायरसनि जे बारे में, जिन जे करे इन्फेक्शन वग़ैरह थियनि था। निशास्तो फंजी जे मदद सां ठहे थो। उन खां पोइ आहे पोलियो नाले हिकु वायरस मां पोलियो जी वैक्सीन ठहे थी। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं त उहा बीमारी जेका बदन में जीवड़नि जे मौजूदगीअ जे करे पैदा थिए उनखे इन्फेक्शन चइबो आहे। उहा बीमारी जेका बदन में जीवड़नि जे मौजूदगीअ जे करे पैदा थिए उनखे इन्फेक्शन चइबो आहे। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं नज़लो, ज़ुकाम ऐं बुख़ार, मथे जो सूर वायरल इन्फेक्शन जे करे थिए थो। नज़लो, ज़ुकाम, बुख़ार, मथे जो सूर वायरल इन्फेक्शन जे करे थिए थो। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं बैक्टीरियल इन्फेक्शन जे करे दस्त थियनि था। जेके दस्त थियनि था न, उहे बैक्टीरियल इन्फेक्शन जे करे थियनि था। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं त चमड़ीअ जूं के बीमारियूं फंगल इन्फेक्शन जे करे थियनि थियूं। चमड़ीअ जूं के बीमारियूं फंगल इन्फेक्शन जे करे थियनि थियूं। उन खां पोइ पाण पढ़ंदासीं बीमारियुनि जा जीवड़ा नक, वात ऐं चमड़ी जे ज़रिए बदन में दाख़िल थियनि थियूं। जेके मतिलबु वात ऐं नक ऐं चमड़ी जे हिसाब सां जरासीम जिस्म में दाख़िल थियनि था बदन में। दोस्तो, थैंक यू सो मच। अॼु को वीडियो पंहिंजे पुॼाणी ते। थैंक यू, वरी मिलंदासीं।